ये दहशतगर्दी बंद कयो और जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जैसी रात अंदर आईंदे ते कब्जा बंद कयो आईं मेहड़ लग गोठ पोराचो में अवामी तहरीक के मरकज़ी अगवानन एडवोकेट साजिद हुसैन मैसर ऐं पार्टी कारकुननि जे घरनि मथां फायरिंग करण ऐं ॻोठ जे छोकिरियुनि जे स्कूल ते वॾेरनि ख़ादिम हुसैन मैसर इमदाद मैसर तरफ़ां सालनि खां थियल कब्ज़े ख़िलाफ़ लाड़काणे में अवामी तहरीक जे मरकज़ी राब्ता सेक्रेटरी मेहरान सिंधी अवामी तहरीक ज़िले लाड़काणे जे सदर हाजी अली हसन वके इनायत आरबाणी एडवोकेट ज़ुल्फ़कार मीराणी मोहम्मद खान चांडे ज़ाकिर बिरोही असदुल्ला कटोर शकीब नवाज़ नूनारी ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो हिकु एहतजाजी कैंप लॻाई वई। उन मौक़े ते अॻवाननि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त हू गुज़िरियल 3 ॾींहंनि खां एहतजाज करे रहिया आहिनि पर सिंध हुकूमत तरफ़ां का बि मोट न मिलण इन ॻाल्हि जो सबूत आहे त पीपी हुकूमत नियाणियुनि जी तइलीम आॾो रुकावटूं ख़तमु न करण ऐं स्कूलनि ते कब्ज़ो कढणनि ऐं उन्हनि जी गुंडागर्दी खे छूट ॾिनी आहे। हिननि चयो त जेकॾहिं ईंदड़ 2 ॾींहंनि अंदरि स्कूल तां कब्ज़ो ख़तमु न करायो वियो ऐं स्कूल खोलण जे लाइ अवामी तहरीक जे कारकुननि ते तशदुद करण ऐं उन्हनि जे घरनि मथां फायरिंग करण वारनि दहशतगर्दनि ख़िलाफ़ मेहड़ थाणे ते केस दाख़िल न कयो वियो त सॼी सिंध में एहतजाज कयो वेंदो। शकीब नवाज़ नूनारी